वेलकम टू sindonlineschool.com। कंट्रोल ए ऐं सॼनि खे ख़तमु कंदासीं। ऐं नेक्स्ट असांजो हाणे कमु स्टार्ट थींदो पैराग्राफ जे अंदरि। ही ॾिसो इहो ऑप्शन मौजूदु आहे पैराग्राफ। ही आहिनि तव्हांजा कुझु बुलेट्स। ॾिसो बुलेट्स खे पाण कीअं इस्तेमालु कंदासीं। पहिरों तव्हांखे ॿुधाया नो स्पेस ते तव्हां क्लिक कयो, साइज़ जी सेट कंदासीं फॉर 18। हाणे हिते कुझु लिखंदासीं डिस्टेंस। कोशिशि कयो त एम एस ऑफिस सां गॾोगॾु पंहिंजे कंप्यूटर में टाइपिंग सॉफ्टवेयर बि इंस्टॉल कयो, जीअं तव्हां उन में तव्हांजी प्रैक्टिस सुठी थी सघे। हाणे ॾिसो ही तव्हांजो हिकिड़ो मेन टॉपिक्स आहे, तव्हां हिनखे सिलेक्ट करे बोल्ड ते रखो ऐं हिन जा सब टाइटल आहिनि त इनखे वधीक ख़ूबसूरत करण जे लाइ तव्हां बुलेट्स खे यूज़ कयो। बुलेट्स इनखे हिन जो नालो आहे बुलेट्स। ही बुलेट्स या हिते तव्हां ॾिसो मुख़्तलिफ़ तव्हांखे त्रिकोण शेप तव्हां ॾिसो था हिननि में, जीअं ॾिसो हिते बि आहे, हिननि में कोन्हे। इन्हनि जो मक़सदु इहो आहे त इन्हनि जे अंदरि शयूं आहिनि। जीअं तव्हां हिते लेफ्ट क्लिक कयो था, ॾिसो हिन में काफ़ी शयूं आहिनि। हीअ तव्हांजा बुलेट्स आहिनि, जेको तव्हां बुलेट्स रखो। अगरि हीअ रखो था त हिते क्लिक कयो। अगरि जेकॾहिं तव्हां लाइन जे आख़िर में अची पंहिंजे कीबोर्ड तां एंटर बटन खे प्रेस कयो था, एंटर यानी कि तव्हांजे पंहिंजे लाइन जे हेठि अचणु। कम खे कंटिन्यू जेकॾहिं कंदो एंटर एंटर, ये ऑटोमेटिकली तव्हांजा बुलेट्स बि वधंदा हलंदा। अगरि जेकॾहिं तव्हां इन बुलेट्स खे ख़तमु करणु चाहियो था त इन जे लाइ तव्हांखे इनखे सिलेक्ट करे जस्ट बुलेट्स में अची करे इनखे करिणो आहे नन, इहे ख़तमु थी वेंदा। अगरि जेकॾहिं तव्हां इनखे नंबरिंग्स ॾियणु चाहियो था, उनजे लाइ तव्हां सिलेक्ट करे हीअ नंबरिंग्स, मुख़्तलिफ़ नंबरिंग्स ABC रूमिन अंग मुख़्तलिफ़ शयूं तव्हांखे हिते नज़र ईंदियूं। ॾिसो हिते क्लिक कयो आहे। जीअं तव्हां एंटर खे प्रेस कंदो तव्हांजा नंबर बि ऑटोमेटिकली वधंदा हलंदा। इहे असीं ख़तमु कयूं था। हाणे हिते ॾिसूं था क्वेश्चन पेपर कीअं ठाहींदासीं। क्वेश्चन पेपर जे लाइ सभ खां पहिरीं तव्हांखे लिखिणो आहे कुझु क्वेश्चन नंबर। पहिरों नंबर्स खे ख़तमु कंदो, नन करे छॾियो। क्वेश्चन नंबर 1, डिवाइस। हिते कुछ शयूं लिखंदासीं, एंटर। ॾिसो हिकिड़ो क्वेश्चन तव्हांजो तयारु थी चुको आहे। तव्हांखे छा करिणो आहे, पहिरों हिनखे सिलेक्ट करे बोल्ड ख़तमु कयो, छो त बोल्ड सिर्फ़ु मेन टाइटल में हुजे या क्वेश्चन में हुजे। इनके सिलेक्ट करे ये नंबरिंग्स ही रखंदासीं। ठीक, पोइ बार बार तव्हांखे बुलेट्स ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे, बार बार क्वेश्चन टाइप करण जी बि ज़रूरत न आहे। जस्ट हिकु दफ़ो तव्हां हिकु क्वेश्चन लिखी इंसर्ट सां गॾु पोइ तव्हांखे सिलेक्ट कयो, सिलेक्ट करे जस्ट कॉपी एंड पेस्ट कंदा वञो। हाणे तव्हांखे सिर्फ़ु चेंज करिणो आहे पंहिंजे सवाल खे। डिवाइस हिननि खे बि तव्हां साॻे तरीक़े सां चेंज कंदो, सिलेक्ट करे पुट आउटपुट ETC। तो ओके डियर स्टूडेंट्स, नेक्स्ट कम ॾिसो। ये भी तव्हांजा कुछ नंबर्स वग़ैरह आहिनि जेके डायरेक्टली तव्हां हिन में नंबर्स वग़ैरह ॾेई सघंदा, नन कंदो त ख़तमु थींदा, पर इहा ज़्यादातर इस्तेमालु न आहे थींदी। उनखां पोइ आहे इंक्रीज़ इंडेंट एंड डिक्रीज़ इंडेंट। अगरि तव्हां चाहियो था कि कोई पहिरियां 2 लाइनूं आहिनि, इन्हनि खे खॿे खां सॼे पासे मूव कयूं, जस्ट तव्हां इंक्रीज़ इंडेंट ते क्लिक कयो। ॾिसो पैक कंदो, डिक्रीज़ कंदो त इहे तव्हांजा लेफ्ट साइड थींदा। ॾिसो त जेकॾहिं तव्हां इंग्लिश में, भले तव्हां पंहिंजी नोटबुक ते इंग्लिश में का बि शइ टाइप कंदो, लिखंदो, त उहा हमेशह लेफ्ट पासे को ई थींदो आहे। अगरि तव्हांजे वटि सिंधी उर्दू आहे त उहो असांजो सॼे पासे को लिखाई शुरू थींदो आहे। अगर मैं इनके राइट टू लेफ्ट कयां
ॾिसो ही राइट खां स्टार्ट कंदो पंहिंजे कम खे। अगर इनके लेफ्ट कयां तो ये असांजो कम के लेफ्ट साइड को स्टार्ट कंदो। ओके, नेक्स्ट कम ॾिसो, ऐसे कुछ अल्फ़ाबेट्स पाण टाइप कयूं था। ॾिसो इन्हनि खे को तरतीब कोन्हे, इन्हनि खे असेंडिंग ऑर्डर ॾियणु चाहियूं था, यानी कि A to Z, पहिरियां A B C D वारा शो थियनि, पोइ बाद में Z वारा, यानी कि इन्हनि खे तरतीब हुजे त पोइ इन्हनि खे सभ खां पहिरीं सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण खां बाद में A to Z ते क्लिक करे सिर्फ़ु इन्हनि खे ओके करिणो आहे। ही ॾिसो A to Z थी विया। ओके, ही ख़तमु कयूं था। उनखां बाद में डिस्टेंस ॾिसंदासीं शो अ हाइट। शो हाइट जो छा कमु आहे? शो अ हाइट में इहो बहितर तरीक़ो आहे त जेकॾहिं तव्हां मालूम करणु चाहियो था त तव्हांजे हर वर्ड जे विच में घणी स्पेस ॾिनल आहे, इन जे लाइ शो अ हाइट ते क्लिक कयो। ॾिसो जिते हिकु पॉइंट अचे सम्झो त उते हिकु स्पेस, अगरि ॿ स्पेस तव्हां ॾियो आहे तव्हांखे हिते 2 पॉइंटूं मिलंदा। तिन जो इहो ई कमु आहे कि ख़तमु करे छॾियो। उनखां बाद में ॾिसो हाणे ही तव्हांजो सॼो जेको कमु आहे उहा लेफ्ट पासे खां आहे। अगरि तव्हां हिन वर्ड खे, हिन लाइन खे सेंटर तव्हां करणु चाहियो था, जस्ट सेंटर ते क्लिक कयो, जंहिंजी शॉर्टकट आहे कंट्रोल ई भी प्रेस करे सघो था। उनखां बाद में अगरि असीं राइट साइड हिन सिग्नेचर खे रखूं, जस्ट सिलेक्ट करे ही राइट साइड। ॾिसो सिग्नेचर खे हेठि रखिणो आहे त कर्सर खे लाइन जे शुरू में रखी जस्ट कीबोर्ड जी मदद सां एंटर खे प्रेस कंदो। अगरि ड्राइंग एंड रूलर जे विच में भी स्पेस ॾियणो आहे, इन ॿिन्हिनि जे विच में, त रूलर जे शुरू में कर्सर रखी एंटर प्रेस कंदो। पर हिते घणो थी वियो। अगरि इनखे साॻियो मथे खणणो आहे, लाइन जे शुरू में हुजो ऐं कीबोर्ड में बैक स्पेस खे इस्तेमालु कयो, बैक स्पेस। उनखां पोइ नेक्स्ट कमु ॾिसो, मां कुछ डेटा टाइप कयां थो, बराबर एंड ब्रैकेट स्टार्ट एंड ओवर। डिस्टेंस इन फार्मूले में इहो बहितर आहे त पैराग्राफ असांखे ज़्यादा मिली वेंदियूं। साइज़ करायां थो, स्क्रॉल बार सां मथे। हाणे लेफ्ट पासे ॾिसो त तव्हांजूं लाइनूं बिल्कुलु बराबरि आहिनि, लेकिन राइट साइड बराबरि कोन आहिनि। त इन जे लाइ तव्हां छा कंदो, जस्टिफाई खे इस्तेमालु कंदो। जस्ट जस्टिफाई। ॾिसो ही तव्हांजो अची वियो। उनखां बाद में डिस्टेंस जेकॾहिं तव्हां 2 3 4 लाइन, कुझु लाइननि खे तव्हां विच में स्पेस ॾियणु चाहियो था, जी नॉर्मल में हुयो, त उन जे लाइ अगरि मां 3 लाइन जे विच में स्पेस ॾियणु चाहियां थो, जस्ट सिलेक्ट करे इनखे लाइन स्पेसिंग नॉर्मली 1.0 आहे ऐं ज़्यादातर 3.0 आहे, पोइ जेकी तव्हां रखो, पर मां इनखे रखां थो 2.0। ॾिसो लाइन जे विच में स्पेस अची वई आहे। इनखे ख़तमु करिणो आहे, जस्ट सिलेक्ट करे लाइन स्पेसिंग इन 1.0 रखंदासीं। पहिरियां पाण कमु ॾिसोसीं हाईलाइट। जॾहिं पाण इनखे सिलेक्ट करे हाईलाइट ॾींदासीं, ही हाईलाइट में इहो शइ हूंदो, जेका शइ सिलेक्ट कंदो उनखे ई कलर ॾींदो। अगरि जेकॾहिं तव्हां चाहियो था कलर सॼे लाइन खे अचे, भले लिखियलु कुझु कोन हुजे पर कलर सॼे लाइन खे अचणु खपे, इन जे लाइ तव्हीं शेडिंग खे इस्तेमालु कंदो। ही आहे शेडिंग। शेडिंग में अची को बि कलर रखी सघो था। ख़तमु करिणो आहे शेडिंग कलर, जस्ट सिलेक्ट करे शेडिंग खे नो कलर कंदो, ख़तमु थी वेंदी। उनखां बाद में डिस्टेंस जेकॾहिं कुझु लाइननि खे तव्हां, कुझु मां ख़तमु कया, कुझु लाइननि खे तव्हां बॉर्डर्स ॾियणु चाहियो था,
सिलेक्ट करे ये बॉर्डर्स मौजूद है। आउटसाइड बॉर्डर ॾींदो, ही आउटसाइड बॉर्डर है। अगर तव्हांखे डेटा टाइप कंदा वेंदो तो बॉर्डर्स ऑटोमेटिकली तव्हांजो वधंदो वेंदो। अगर तव्हां बॉर्डर जे लेफ्ट ऐं राइट साइड खे ख़त्म करणु चाहियो था, जस्ट लेफ्ट ते भी क्लिक कयो ऐं तव्हां राइट ते भी क्लिक कयो, ॿई साइडूं लाइनूं ख़त्म थी वेंदियूं। अगर फुल तव्हां ख़त्म करणु चाहियो था, जस्ट नो बॉर्डर कंदो, ख़त्म थी वेंदो। अगर जेकॾहिं हर लाइन के बॉर्डर ॾियणु चाहियो था कि सिलेक्ट करे बॉर्डर्स एंड ऑल बॉर्डर करे छॾींदो। हिते काफ़ी जेके कम रखियल आहिनि इफेक्ट्स वग़ैरह आहिनि बॉर्डर जे हवाले सां जेकी तव्हां रखो। अगर ख़त्म कंदो तो नो बॉर्डर कंदो। ओके डियर स्टूडेंट्स, लेसन में इजाज़त ॾियो, नेक्स्ट लेसन में वरी हाज़िर थींदासीं।